अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त मुझो मोहसिन शायर इस्लाम शायर इनकलाब मोहतरम जनाब हाफिज हबीबुल्लाह ओडो साहब जन उम्र तो वयल आहिनि। साईं जन हिकिड़ो 2022 में हिकिड़ो सुठो शेर लिखियो हुयो, पर जन जीअं लिखियो अथऊं तीअं थियो आहे। कीअं थियो, वधीक तव्हां शेर ॿुधो ऐं इख़लास सां लिखियो अथऊं। तक़रीबन हाणे सिंध अचण वारा आहिनि। मां उनखे उमिरि जूं लख लख मुबारक ॾींदुसि ऐं उनखे अर्ज़ु कंदुसि मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो। वधीक तव्हां शेर ॿुधो कीअं साईं जन इख़लास सां लिखियो आहे ऐं मां कोशिशि कंदुसि निभाइण जी। शेर तव्हां ॿुधो। नसीब वारा पुगा मदीने, असां अञा प्यास कऊं था सिक में। नसीब वारा पुगा मदीने, असां अञा प्यास कऊं था सिक में। असांजो वारो बिने ठहींदो, असांजो वारो बिने ठहींदो। उम्मीद इन सां जियूं था जग में। नसीब वारा पुगा मदीने, असां अञा प्यास कऊं था सिक में। असांजो वारो बिने ठहींदो, उम्मीद इन सां जियूं था जग में। नसीब वारा पुगा मदीने। ॾिठो वञी केतिरनि ई रोज़ो अखियुनि सां पंहिंजे पुॼी मदीने। नसीबतनि जा विचनि निराला वञी असांजो थे हिन महीने। वञण असांजो थे हिन महीने। करीब अहिड़ो मिले इशारो, करीब अहिड़ो मिले को मौको। दुआऊं अहिड़ियूं घुरूं था सिक में। असांजो वारो बिने ठहींदो, उम्मीद इन सां जियूं था जग में। नसीब वारा पुगा मदीने। न तलब कयूं था काॾो कहिड़नि जी, न कार बंगलो न सोनो चांदी। परारो दिल खे घुरे मदीनो, उदास आए जेका है कांदी। सुकून दीदार ॾींदो जेको, सुकून दीदार ॾींदो जेको। उहो थे दीदार चऊं था सिक में। नसीब वारा पुगा मदीने, असां अञा प्यास कऊं था सिक में। आख़िरी में सूरत जंहिंमें साईं जन अहम ॻाल्हि कई थो। कॾहिं त माण्हू ईअं बि चवंदा, हबीब ओढो वयो मदीने। जी हाणे थियो। कॾहिं त माण्हू ईअं बि चवंदा, हबीब ओढो वयो मदीने। अॻे रुगो हिते पियो शेर ठाहे, एॾी संदस खे जो सिक हुई सीने। हाणे त रोज़े जे अॻियां प्यारा, हाणे त रोज़े अॻियां लिखे थो। इहो घणनि खां ॿुधूं था जग में। हाणे त रोज़े अॻियां लिखे थो। इहो घणनि खां ॿुधूं था सिक में। असांजो वारो बिने ठहींदो, उम्मीद इन सां जियूं था जग में। नसीब वारा पुगा मदीने, असां अञा प्यास कऊं था सिक में।